नवाज़ शरीफ़ के वज़ीर अज़म थियण न ॾींदुसि। ईंदड़ वज़ीर अज़म पीपल्स पार्टी जो ई थींदो। वज़ीर अज़म जी कुर्सी जी डोड़ में आसिफ़ ज़रदारी भी मैदान में अची वियो। नवाज़ शरीफ़ के वज़ीर अज़म न थियण जी खुलेआम धमकी ॾेई छॾी। ज़रदारी हाउस नवाब शाह में कारकुननि खे ख़िताब कंदे अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी चयो आहे त शहबाज़ शरीफ़ खे मूं वज़ीर अज़म करायो पर हिन अवाम लाइ कम न कया। अॻूणी हुकूमत अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। आसिफ़ ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी हमेशह अवाम लाइ कमु कयो आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी नवाब शाह में कैडेट कॉलेज तामीर करायो। संदसि चवणु हो त आबादी में इज़ाफ़े सबबि शहर खे वधायो पियो वञे। नवाज़ शाह में पुलिस यूनिवर्सिटी क़ाइमु कई वेंदी। आसिफ़ अली ज़रदारी चयो त अॻूणे वज़ीर अज़म खे हिन वज़ीर अज़म करायो पर हुन कमु न कयो। अॻूणी हुकूमत अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। उन लाइ नवाज़ शरीफ़ खे वज़ीर अज़म थियण न ॾींदुसि।